सदर डोनाल्ड ट्रंप तरफा ईरान में तबाह थियल F-15 जहाज़ जे गुम थी वियल ऑफिसर के हिफ़ाज़त सां बचाइण जी दावा। संदसि चवण आहे त अमरीकी फ़ौज तारीख़ जो सभ खां वॾो रेस्क्यू ऑपरेशन कामयाबी सां मुकमल कयो। ईरान जे ख़तरनाक जबलनि में दुश्मन जे इलाइक़े मां बहादुर सिपाही खे कढियो वियो। हू हाणे मुकमल तौर ते महफ़ूज़ आहे। तारीख़ में पहिरियों भेरो आहे त ॿिनि अमरीकी पायलटनि खे दुश्मन जे इलाइक़े मां हिफ़ाज़त सां कढियो वियो। कॾहिं बि कंहिं अमरीकी सिपाही खे अकेलो न छॾियो वेंदो। ऑपरेशन दौरान ख़राब अॻवानी कंदड़ केतिरनि ईरानी फ़ौजियुनि खे ख़तमु कयो वियो आहे। अमरीकी सदर समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते तबाही जी वीडियो जारी करे छॾी। अमरीकी ऑफिसर जी ॻोल्हा लाइ आयल वधीक हिकु अमरीकी जहाज़ खे किराए तबाह कयो वियो। ईरानी पासदारनि इनक़िलाब जी दावा। रूसी टीवी तरफ़ां पायलट जी ॻोल्हा वारी हंध ते शकी हेलीकॉप्टर तबाह थियण जी वीडियो जारी करे छॾी। न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त फाथल ऑफिसर खे रेस्क्यू लाइ आयल ॿ अमरीकी जहाज़ ईरान जे हिकु ॾोरांहें अॾे में फासी पिया, जिन खे कढण लाइ वधीक 3 जहाज़ मोकिलिया विया। फाथल ॿिन्ही जहाज़नि खे तबाह कयो वियो जीअं ईरान इस्तेमालु न करे सघे। अमरीकी सदर जे 48 कलाकनि जे अल्टीमेटम ते ईरान जे ख़ात्मुल अंबिया सेंट्रल हेड क्वार्टर जे तर्जमान इब्राहिम ज़ुल्फ़िकारी जो सख़्तु जवाब। संदसि चवण आहे त जेकॾहिं जंग वधीक तेज़ थी त सॼो ख़ितो अमरीका ऐं इसराइल लाइ दोज़ख बणिजी वेंदो। वधीक अगराई जो जवाब सॼे इलाइक़े में सख़्तु रद्द अमल सां मिलंदो। ईरान खे शिकस्त ॾियण जो ख़्यालु हाणे हिकु दुबण में तब्दील थी चुको आहे, जंहिं में मुख़ालिफ़ पाण बुॾी वेंदा। आलमी एटमी तवानाई एजेंसी जे अॻूणे सरबराह मोहसिन अल बरादी तरफ़ां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे 48 कलाकनि जी डेडलाइन ते सख़्तु तनक़ीद। संदसि चवण आहे त गॾियल क़ौमूं, सिक्योरिटी काउंसिल, एंटोनियो गुतेरेस, यूरोपीय काउंसिल, फ्रांस, चीन ऐं रूस कुझु कनि इन खां अॻु जो ट्रंप ख़िते खे बाहि जे ॻोले में तब्दील करे छॾे। नार मुल्क बि महिरबानी करे कुझु कनि। छा ट्रंप जे जुनून खे रोकण लाइ कुझु बि नथो करे सघिजे? अमरीका ऐं इसराइली फ़ौज जा ईरान ते हमला जारी। ईरान जे पेट्रोकेमिकल सहूलियतनि ते हमले में 5 ॼणा मारिजी विया ऐं 170 ज़ख़्मी। अमरीका ईरान जे शाहकार स्पोर्ट्स स्टेडियम खे बि तबाह करे छॾियो। स्टेडियम तारीख़ी मैचुनि जी मेज़बानी कंदो हो। अमरीकी ऐं इसराइली हमले में सख़्तु ज़ख़्मी थियल ईरान जो अॻूणो परॾेही वज़ीर कमाल खराज़ी शहीद थी वियो। ऑपरेशन वादा सादिक 4 जी 95 लहर ईरान जा ख़िते में अमरीकी फ़ौजी थाकनि ते क़ासिम, ख़ैबर शिकन ऐं ग़दीर मिज़ाइलुनि सां हमला। कार्रवाई में अमरीकी फ़ौजी थाकनि, इसराइल सां लाॻापियल वापारी जहाज़ ऐं इसराइल जे केतिरनि इलाइक़नि खे निशानो बणायो वियो। ईरान जा इसराइल जे गादी वारे हंधि तल अबीब ते मिज़ाइल हमला। इलाइक़ो धमाकनि सां गूंजी उथियो। ईरान जा कुवैत में गैस फील्ड ऐं नाणे वारी वज़ारत जे आफ़ीस ते ड्रोन हमला। बिजली पैदा कंदड़ यूनिटनि में बाहि भड़की पई। कुवैत जे पाणी ऐं बिजली वारी वज़ारत जो ईरान ड्रोन हमलनि में पावर प्लांट्स ऐं डेस्टिलेशन प्लांट्स खे बि निशानो बणायो वियो ऐं हमलनि खां पोइ 2 पावर जनरेशन यूनिट बंदि कया विया। मुआशी तौर कमज़ोर तबिके खे जल्द रिलीफ फराहम करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। ॾुखियुनि हालतुनि में अवाम खे अकेलो न छॾियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत ते इजलास पेट्रोलियम शयुनि जे ज़ख़ीरनि ऐं हुकूमत तरफ़ां अवामी रिलीफ जे क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त आम माण्हू खे रिलीफ ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं माल बरदार गाॾियुनि लाइ रिलीफ जी रक़म ॾियण जो आगाज़ कयो वियो आहे। रिलीफ जी रक़म डिजिटल वॉलेट ज़रिए फराहम करणु शुरू कई वई आहे। पाकिस्तान समेत
सॼी दुनिया में ईसाई अॼु ईस्टर मल्हाए रहिया आहिनि। गिरजाघरनि में दुआ या तक़रीबूं, सदरातुड़ी ज़रदारी ऐं वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ तरफ़ां ईसाई बिरादरी खे ईस्टर जूं वाधायूं। हीउ ॾींहुं रहम, उम्मीद, निजात ऐं बुराई ते नेकी जी फतह जो वाज़े पैगाम ॾिए थो। सदर ईसाई मर्द ऐं औरतूं असांजी स्कूलनि, इस्पतालुनि, सरकारी इदारनि ऐं हथियारबंद फ़ौजुनि जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान में ईसाई बिरादरी खे इज़त ऐं वक़ार सां ॾिठो वेंदो आहे। सदर ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे। दुआ आहे त ख़ुशी जो हीउ ॾींहुं ईसाई बिरादरी असांजे मुल्क ऐं दुनिया लाइ अमन, इस्तिकाम ऐं ख़ुशहाली आणे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मौजूदु चिपकाइण वारी सूरतहाल में सभिनी मज़हबनि जे अमन जी तालीम ऐं हौसला अफ़ज़ाई वधीक अहम थी वई आहे। सभिनी शहरीन ख़ासि तौर ते अक़लियतुनि जे मज़हबी, मुआशी ऐं तालीमी हक़नि खे यक़ीनी बणाइण हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज। हैदराबाद में वकील हैदर चौक ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती। वापारी एसोसिएशन जे तरफ़े मीरपुर बठोरे में शटरबंद हड़ताल, जाती में शहरी कारोबार बंदि करे रैली कढी। बहराम में मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतजाज, कंबर लाड़काणू रोड बंदि करे छॾियो। अॻवाननि जो चवणु आहे त पेट्रोल जा अघ वधाइण बैदि महांगाई सबबि ग़रीब आवाम ख़रीदारी जी सघ विञाए वेठो आहे। दिहाड़ीदार मज़दूर घर वेही वियो। महांगाई ते ज़ाब्तो आणे मज़दूर तबिके मां बेचैनी ख़तमु कई वञे।